ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। गौसपुर करमपुर थाने जी हद जे मछी बंडो भरिसां पुलिस मोबाइल कल्टी। SSP बशीर बिरोही जे स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल कल्टी थी वई। हादसे जे नतीजे में 4 पुलिस एहलकार शहीद थी विया, 3 ज़ख़्मी। शहीद एहलकारनि में ग़ुलाम यासीन, वक़ार लाशारी, इस्माइल गबूल ऐं तालिब हुसैन शामिल। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। जगह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। गौसपुर करमपुर थाने जी हद जे मछी बंडो भरिसां पुलिस मोबाइल कल्टी। SSP बशीर बिरोही जे स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल कल्टी थी वई। हादसे जे नतीजे में 4 पुलिस एहलकार शहीद थी विया, 3 ज़ख़्मी। शहीद एहलकारनि में ग़ुलाम यासीन, वक़ार लाशारी, इस्माइल गबूल ऐं तालिब हुसैन शामिल। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।